खैरपुर में घर में ज़ाल मुड़स समेत 4 ॿारनि जा गोलियूं लॻल लाश मिलिया आहिनि। तफ़सील इन हवाले सां वधीक मालूम कयो था सैफ रिपोर्टो खां। सैफ, छा वधीक तफ़सील आहे? हाँ जी, खैरपुर में अफ़सोसनाक एक वाक़ियो पेश आयो है। खैरपुर में औरत पंहिंजे मुड़स ऐं 4 ॿारनि खे गोलियूं हणण बाद पाण मथां पिस्टल जो फायर करे आपघात करे लाश सिविल अस्पताल खैरपुर मुंतकिल कया विया आहिनि। इतलाह ते पुलिस जी वॾी नफ़री वाक़े वारे हंध ते पहुची वई आहे। खैरपुर में एसेक्शन थाणे जी हद SSP ऑफिस भरिसां खजूर मंडी खैरपुर जे सदर चौधरी बशीर आरही जी नुंहुं मुस्मात अक्सा पंहिंजे घर में पिस्टल जा फायर करे पंहिंजे मुड़ुस नवीद आरही ऐं 4 ॿारनि 8 साला अहमद अली ऐं 8 साला अली शेर, 6 साला मूसा ऐं मुसवरा खे क़तल करे छॾियो आहे। बाद में पाण मथां पिस्टल जो फायर करे आपघात करे इलाइक़े में फायरिंग जा आवाज़ ॿुधण इलाइक़े वासी वॾे अंग में घर ॿाहिरियां गॾु इलाइक़े में खौफ़ वारी सूरत हाल पखिड़िजी वई आहे। इतलाह ते हथ जी पुलिस वाक़े वारे हंध ते पहुची मक़तूलनि जा लाश सिविल अस्पताल खैरपुर मुंतकिल करे छॾिया आहिनि। जॾहिं त ज़रियनि मां इहो मालूम थियो आहे त वाक़ियो घरू अणबणत सबबु थियो आहे। जॾहिं 6 लाश सिविल अस्पताल खैरपुर मुंतकिल कया विया आहिनि, जिते लाशुनि जा पोस्टमार्टम जारी आहिनि। सैफ, अमां जी महिरबानी।